गरीबाबाद जीवनारियूं गरीबाबाद जीवनारियूं तुम्हारी चोरी जो लाश गंद जे ढेर ते गंद जे ढेर ते तव्हांखे अरे बाबा खणी वठीस इन त कुत्ता पटे खाई वञनि हलो 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 तव्हांखे गरीबाबाद जीवनारियूं गरीबाबाद जीवनारियूं हेलो जेको कुछ तो कयो न असलम सुठो कोन थियो मां त तोसां पंहिंजो सौदो कयो हुयो पर पोइ बि तूं उहो ई कयो जेको तोखे न करणो घुरिजे पियो मां बेकसूर आहियां तूं बेकसूर आहीं इहा आहे तुंहिंजी मुड़सी हिकु मासूम जी जान वती अथई अज़रा सभु मूं ते चिड़िया था मूं तोखे अॻु में बि चयो त शायदि मूं वटि आहे उहा शायदि नसरू वटि मूं हुनखे चयो त हुयो शाम ताईं ऐं नसरू तोखे हुनजो लाश ॾियाराए मोकिलियो इहा आहे तव्हांजी दोस्ती तोखे त ॿुॾी मरणो घुरिजे मां आहियां अज़रा मां मूंखे तुंहिंजी मोहबत जो कसम मिठू मूं वारे यार नसूरो नेठ छोकरी ॾिनी अरे हाणे चुप कर अहिड़े के यार तो चई अरे अहिड़ा जेकॾहिं न 3-4 यार मिले न त पोइ धंधो बंदि करणो पवंदो फुटपाथ ते हली पिनणो पवंदो पिनणो ॾे बंदा ॾी ते डाले अल्लाह हाणे बस मिठल बस नसरू वच कोन ॾींदुनि मूं हुन सां कमु कयो आहे मां हुनखे सुञाणा अंदर जो गुजड़ो माण्हू आहे गुजड़ो इहो हूअं वतंदो आहे तस्बीहूं पढ़ंदो शुकर आणंदो बाक़ी अंदर में जहिड़ो कारो कां अल्लाह चाही तो चई तौबा सारी अल्लाह इनको पनाह दे मां त चवां थो इहो नसरू न अल्लाह करे अंधो थी मरे यार मिठल एड़ा माण्हू अंधा बि कोन थींदा अथई माण्हुनि जो मांस था खाइनि मांस इन्हनि जे लाइ सदाई सोझरो हूंदो आहे जॾहिं खां मूं नशो छॾियो आहे त अल्लाह थो ॼाणे त सॼी दुनिया मुंहिंजे लाइ ॿी थी वई आहे ॿी मां इन नसरूअ खे छॾींदुसि कोन मासूम शाहिदा त भई पर शमी खड़काए वठंदोसांसि खड़काए हाणे ॾिसजांइ अल्लण मवालीअ जा करतब इते रखीसे अल्लण इते रखीसे अॼु मूंखे वणी थो हणे से अंधे वारो बको ऐं खणी फेर ऐं दस से पर यार मूंखे लॻे थो त तुंहिंजे वस खां ॻाल्हि चढ़ियल आहे हाउ मिठल उथ हलूं तॾहिं ते छा चवंदा माइट आहिनि चवंदा त अल्लड़ आयो ई कोन हा साईं तुआरे माइटनि खे तुआरे न बूथ ॾिसण जी वॾी सिका अड़े चरिया तो लाइ कांगा उॾाईंदा हूंदा बेवकूफ़ न थियो अड़े औकात न विसार अड़े असां मिसकीननि खे केरु यादि कंदो ॿुधाए हा यार चवी सही थो हूअं बि अमीरनि जे अंतर में असां ग़रीबनि जे लाइ ग़ुरबत जो लफ़्ज़ गार बराबर आहे दादा जे को
बस बाबा रब जी रज़ा आहे असां कोशिश जे बावजूद भी न्याणी खे बचाए न सघियासीं। साहब जेकॾहिं तव्हां रतीब कोशिश कयो हा न त शायद ये न थे हा, पर तव्हां कोशिश कई कान। मां ज़ाती हैसियत में घणी कोशिश कई जंहिंजो ज़िक्र अजायो आहे। मूंखे ज़ाती सदमो रसियो आहे। असांजी नाअहली न्याणी जी ज़िंदगी गिड़काए वई। तव्हां एफआईआर त कटायो, असां कोशिश में आहियूं त। एफआईआर? कहिड़ी एफआईआर? जॾहिं सूबेदार साहब वटि फरियाद खणी वियुसि त मुंहिंजो फरियाद ई न वरितई। हाणे कंहिं ते कटाया एफआईआर? कंहिं ते कटाया? तव्हां भी ईअं कंदव त पोइ आम माण्हू खे छा चइजे? कोऑपरेट कयो, मुजरिम जल्द जेल में ॾिसंदव। न डीएसपी साहब, मां एफआईआर कोन कटाईंदुसि। मूं तौबा कई। एफआईआर त छा, पर मां कंहिंखे दाह बि कोन ॾींदुसि त मुंहिंजी छोकिरी उहा बि थी ईअं ई मारिजी बि वई। असां ॾिसूं था त अवां सदमे में आहियो। इन लाइ लाज़मी अवां जो रवैयो इहो हुअणु घुरिजे। पर कानून त कानून आहे। असां अवां जी एफआईआर खां सवाइ मुजरिमनि खे सज़ा न ॾियारे सघंदासीं। ॾिसो प्लीज़। सज़ा? कहिड़ी सज़ा? कहिड़ी सज़ा? तव्हां करे बि छा था सघो? तव्हांजे हथ में आहे बि छा? डीएसपी साहब, महिरबानी करे इहो तव्हां पंहिंजो नाटक बंदि कयो। असां कंहिं ते बि फरियाद कोन कंदासीं। असां पंहिंजा पुट पंहिंजूं न्याणियूं नथा गुआए सघूं, नथा गुआए सघूं। महिरबानी करे हितां हलिया वञो, हलिया वञो, हितां हलिया वञो। छो था मुंहिंजे पुटनि ते लूण मुरकियो? हलिया वञो। गरीबाबाद जीवनारियूं अज़रा, केड़ी चिंता में पुट? केड़िन सोचन वकोड़े वरतो तई? छाजी अच वञ राती तई? अम्मी मूंखे त ॾाढी कावड़ थी अचे। मामू नाज़र हिन असलू ऐं नस्लू ते केस दाख़िल छो नथो कराए? छा थो सोचे अम्मा? जेकॾहिं इन्हनि माण्हुनि खे कुझु न चइबो न त इन्हनि जो मन वधी वेंदो। इहे माण्हू अञा बि ज़्यादतियूं कंदा। पोइ इन लाइ त सोचे थो न त इन्ही पटके लथलनि सां हू पुॼी कोन सघंदो। ना मां, अहिड़नि माण्हुनि सां ईअं ई पेश अचिजे जीअं सॼी उमिरि यादि रखनि। ईअं छॾे कोन ॾिबो। माठे त मौत आ न मां। तूं चवीं त सच थी पुट, पर मामी वीचारो मास्तर माण्हू, अकेलो माण्हू, हाणे ताज़ी धी विञाई अथसि। सफ़ा हीणो थी पियो आहे। आख़िर हू छा करे? पर मां त बख़्श कोन कंदीसान। तूं न्याणीअ जो ॿार छा कंदीअ? तूं को मर्द आहीं? छो अम्मा? सारगो छा मर्दनि में ई आहे? मर्द ई विड़ी ॼाणनि। ॾिसजांइ अम्मा, ॾिसजांइ हाणे छा थो थिए।
अरे छा थी वई? या अल्लाह, हिन जो बि दिमाग़ ख़राब आ। सफ़ा पंहिंजे पीउ ते वई आ। साहब, तव्हांखे त ख़बर आहे बाबला त मां ज़मानत ते आज़ाद थियल आहियां। इहा ज़मानत बि इजारत थी। ख़बर आहे न, जॾहिं शाहिदा जे क़त्ल जा शाहिद तुंहिंजे मथां 100 चोट कंदा। बाबल साईं, मूं त ॿुधो आहे त मास्तर केस ई दाख़िल कोन थो करे। भला बाबा, कंहिंखे पंहिंजो नस्ल कोड़ो आहे छा जो वतंदो बेगुनाहनि ते केस दाख़िल कराईंदो? क़त्ल जो केस स्टेट दाख़िल कंदी आहे ऐं मुंहिंजो कमु आहे शाहिद पैदा करणु। स्टेट जे केस खे सचो साबित करणु। सो कंदुसि, तूं बिस्तरो ठाहे। तो लाइ बहितरी इन्हीअ में आहे त असगर खे पेश कर, मन कानून रहम खाए। असगर त पाताल में हलियो वियो आहे। तव्हांखे घटि में घटि हिन जनम में त हथ कोन ईंदो। बाक़ी रहिया शाहिद, सो बि हिकिड़ो मवाली। हाणे भला मवालीअ जे चवण ते कोरट नसरुल्लाह खान खे टंगींदी, फाही ते चाढ़ींदी। बाबल साईं, हरू भरू तव्हां मूं मिसकीन जे पोयां पिया। ख़बर आहे न, तो लाइ फांसीअ जी सुरकण जोड़े रहियो आहियां। अॼु न सुभाणे तोखे करतूतनि जी सज़ा ज़रूर मिलंदी नसरू। बाबला, बेगुनाहनि जे पोयां आई, बेगुनाहनि जे। थोरो मिड़ई पंहिंजो ख्याल रखिजांइ।